वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी जी चीनी सिफारत खाने आमद चीनी सफ़ी जियांग डोंग सां मुलाकात। घरू वज़ीर कराची में फारिग में बिन चीनी शहरनि जे ज़ख़्मी थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो। मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ गॾियल हिकमत अमली जोड़ण ते इतफ़ाक़। घरू वज़ीर जो चवणु आहे त चीनी शहरनि ऐं मंसूबनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाइण अवलीन तरजीह आहे। सी पैक मंसूबनि जी सिक्योरिटी लाइ मुमकिन क़दमनि खे यकीनी बणाए पियो वञे। चीनी सफ़ी जो चवणु आहे त चीन बतरफ़ो सिक्योरिटी सरकार वधीक अॻिते वधाइण लाइ तयारु आहे। चीनी सफ़ीर घरू वज़ीर खां सदर आसिफ अली ज़रदारी जी तबियत बाबति बि पुछा कई। जियांग डोंग चो सदर आसिफ अली ज़रदारी जी सिहतयाबी लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार। IMF का $1 अरब जी क्लाइमेट फाइनेंसिंग लाइ पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते थींदियूं। IMF जी टीम 11 नवंबर खां 15 नवंबर ताईं पाकिस्तान में बजट हदफ़ ऐं मुआशी कारकर्दगीअ जो जाइज़ो वठंदी। IMF जी टीम मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण जे हवाले सां बजट मुख़्तस करण लाइ ज़मीनी हक़ीक़तुनि जो जाइज़ो पिणु वठंदी। ज़रियनि मूजिबि IMF पाकिस्तान खे 2030 ताईं मुतबादिल ज़रियनि खां 60% एनर्जी हासिल करण जी ख़ातिरी कराई हुई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु बि हाकारी कारोबार जो हाकारी लाड़ो। कारोबारी हफ़्ते जे चौथे ॾींहुं बि पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में 400 पॉइंट्स खां वधीक इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 92,498 पॉइंट्स जी सतह ते पहुची पियो। पाकिस्तान फ़लस्तीनी मसइले जो रियासती हल चाहे तो। गज़ा में इसराइली अगराई जी मज़म्मत करियूं था। गॾियल क़ौमुनि जो फोरम गज़ा में नस्लकुशी बंदि करण लाइ किरदारु अदा करे। पनीही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोची हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग चवे थी फ़लस्तीन खे ख़ुदि इरादियत जो हक़ ॾिनो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 13 नवंबर ते समिट में शिरकत लाइ बाको वेंदो। वॾे वज़ीर मादली शाह सां ऑस्ट्रेलिया जे हाई कमिश्नर नेल हॉकनेस जी मुलाक़ात। क़दीमी आसारनि माहौलियात दरियाहनि जे निज़ाम ऐं इंडस डेल्टा ते ख़्यालनि जी ॾेवट। सिंध दरिया जो हेठां इलाइक़ो हुजस पर पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। समुंड में जेतिरो पाणी वञणु घुरिजे ओतिरो असां वटि मौजूदु नाहे। मुराद अली शाह ऑस्ट्रेलियन हाई कमिश्नर नेल हॉकन्स जो चवणु आहे त इंडस डेल्टा जी तमामु शानदार तारीख़ आहे। सिंध हुकूमत इंडस डेल्टा जो तहफ़ुज़ करे ऐं सामूंडी जीवत खे गंदलाइण खां महफ़ूज़ रखियो वञे। सिंध दरिया जे पाणी जो इंडस डेल्टा में छोड़ समुंड खे अॻिते वधण खां रोकण जो कुदरती ज़रियो आहे। PTI बानी जी सियासी अॻवाननि सां मुलाक़ात न कराइण ते अडियाला जेल जो सुप्रीटेंडेंट इस्लामाबाद हाई कोर्ट तलब। जस्टिस सरदार एजाज इसाक खान PTI बानी जी सियासी अॻवाननि सां मुलाक़ात न कराइण ते तौहीन अदालत बाबति दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत अडियाला जेल जे सुप्रीटेंडेंट खे सुभाणे 10 वॻे अदालत तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में ईंदड़ 2 ॾींहनि दौरान 2 अहम इजलास थींदा। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान याहिया आफरीदी जी सदारत ते दहशतगर्दी टोड़ अदालतनि जे इंतज़ामी जजनि बाबति इजलास अॼु थींदो। इजलास में दहशतगर्दी जे इंतफ़ारी अदालत जे इंतज़ामी जजनि खे बि तलब कयो वियो आहे, जंहिंमें अमल दरामद रिपोर्ट्स बि शामिल आहिनि। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो ॿियो इजलास 8 नवंबर ते थींदो। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान याहिया आफरीदी सदारत हेठि थींदो।
सेहत वारी सूबाई वज़ीर जिला अस्पताल में फैमिली प्लानिंग स्कूल लैब जो इब्तिदा करे छॾियो। डॉक्टर असरा पेचुओ चयो आहे त लैब में सहूलतुनि खां सवाइ डॉक्टरनि ऐं हेल्थ वर्कर्स खे तरबियत बि ॾिनी वेंदी। हिन भेरे MDKH में 68,000 खां मथे उम्मीदवार हिसो वरितो हो। एतिरे वॾे अंग में टेस्ट में शफ़ाफ़ियत बरक़रार रखणु ॾुखियो हूंदो आहे। उहा MDKH टेस्ट जे मुख़ालिफ़ आहे, चाहे थी त मेडिकल में दाख़िला लाइ हर यूनिवर्सिटी पाण टेस्ट वठे। पोलियो जो मसइलो उहो आहे त सैवरेज में पोलियो वायरस मौजूद आहे। लाहौर गंदलाण वारनि शहरनि में अॼु बि टॉप ते। लाहौर, गुजरावाला, फैसलाबाद ऐं मुल्तान डिवीज़न जे 18 ज़िलनि में 12वीं जमात ताईं तालीमी इदारा 17 नवंबर ताईं बंदि। क्लासिस ऑनलाइन हूंदा। शहरनि खे 31 जनवरी ताईं मास्क पाइण जी हिदायत। डेरा गाज़ी खान में टोमी मोड़ वटि ट्रक ऐं वैन में टक्कर, 4 ॼणा फोत, 5 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे अलामा इक़बाल टीचिंग अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रेस्क्यू ज़रियनि मौजूदु फोतुनि में खांगी स्कूल जा 3 उस्ताद बि शामिल आहिनि। ड्रखण में हैदराबाद वासी मुक़वी वापारी से कातलन की गिरफ्तारी लाइ पुलिस की कार्रवाई। 5 शकी गिरफ्तार। पुलिस अटालन वापारी हसन नासिर निज़ामानी से कातलन की गिरफ्तारी लाइ कोट माही खान शहर ते चढ़ाई कई। पुलिस मूजिब सर्च ऑपरेशन दौरान शक की बुनियाद ते 5 ॼणनि खे गिरफ्तार कयो। असां ॾुहारी नाहियूं, पुलिस बेगुनाह फासाए रही आहे। इंसाफ़ पे बने औरतुनि जो एहतजाज। कश्मीर में वापारी के अगवा खिलाफ हिंदू पंचायत के सद ते शटरबंद हड़ताल, कारोबार बंद। हिंदू पंचायत अगवान जो चवण है त गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि राजेश केसवाणी के डेरा मोड़ वटि राइस मिल तां अगवा कयो। कश्मीर में अगवा थियल माण्हुनि जो अंग वधी 7 थी वियो। बिना देर राजेश केसवाणी समेत समूरनि मुल्क़नि खे बाज़ियाब करायो वञे। जेरपेचो नओं रोड लग कराची फार्मा यातल जबान जो लाश ते इतला ते पुलिस पहुंची लाश फार्मा कटरा अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मौसिफ़ लाश घणो वक्त पानी में हुजण सबब ॻरी पियो आहे। सुञाणप नाहे थी सघी। तलहार भरसा मीरवा केनाल में बुरी वलद रोड शख्स जे वारसन जो धरणो। केनाल में बुरी वल 50 वरनि जे मोहम्मद इब्राहिम सोलंकी जो लाश न मिली सघियो। वारसन जो हैदराबाद बदीन रोड ते धरणो। पोरे जे लाश जी ॻोल्हा में मदद करण जो मुतालबो। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में मुख्तलिफ शोबन में दाखिला लाइ प्री इंट्री टेस्ट वरती वई। 3 खां वधीक शोबन में दाखिला लाइ उम्मीदवारनि खां प्री इंट्री टेस्ट वरती वई। प्री इंट्री टेस्ट दौरान सिक्योरिटी जा इंतजाम सख़्त कया विया। उम्मीदवारनि लाइ 128 ब्लॉक ठाहिया पिया। टेस्ट में 5090 उम्मीदवारनि हिसो वरितो। डेमोक्रेट्स उम्मीदवार कैमला हैरिस सदारती चूंडनि में शिकस्त क़बूल करे वरिती। चवे थी हूअ चूंड मुहिम में साथ ॾींदड़नि जा थोरा मञे थी। जमहूरियत जो उसूल ई उहो आहे त हारायो त शिकस्त क़बूल कयो। जमहूरियत ऐं आमरियत में उहो ई फ़र्क़ु आहे। हू इक़्तिदार जे पुरअमन मुंतक़िली यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहे।
बेरूत में इसराइली बमबारी में 40 शहरी शहीद, 53 जख्मी। लेबनानी सेहतकारी वजारत मौजूब इसराइली जंगी जहाज़नि लेबनान जे बकायवादी ऐं बालबख्शर ते बमबारी कई। बमबारी में 40 शहरी शहीद थी विया, 53 ॼणा जख्मी। थुल्जे रेगिस्तान में शुआर ॾींहनि वारे नए डिज़ास्टर जीप रैली जो रंगारंग मेलो अॼु शुरू थियो। अॼु गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन जो माइनो, चेकिंग ऐं ड्राइवर जी मेडिकल थींदी। रैली में 100 खां वधीक रेसर्स शिरकत करे रेगिस्तान में पंहिंजा जोहर ॾेखारींदा। कराची में 24 कलाकनि दौरान मौसम गरम ऐं घिमियल रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि कराची में वधि खां वधि गर्मी पर 34 खां 36 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। शहर में खुलंदड़ हवा में घिम जो तनासुब 80% आहे। कराची मोला खां हल्की रफ़्तार सां हवाऊं हली रहियूं आहिनि। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, 30 न्यूज़ में भली कार औं मारवी थई ऐं आऊं आहियां दुआ भुट्टो। हेडलाइंस मां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। सोना सेंटर, हमारा अज़्म खुशहाली हरदम। Mayo Expert Young's, Pakistan's #1 mayonnaise brand. This time check is brought to you by सोना सेंटर, हमारा अज़्म खुशहाली